ईंदड़ आचर ते मां तुंहिंजी ॻाल्हि पकी करण लाइ मिश्रा जे घर वेंदसि। जिंदगी में अनेक फैसला ॾाढा ॾुखिया लॻंदा आहिनि, पर शादी जो फ़ैसिलो सभिनी खां ॾुखियो फ़ैसिलो आहे। शादी खां पोइ ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे ॼण खोटबीनी सां ॾिसी वठंदा आहिनि। शादी खां अॻु जा गुण अवगुण जेके हिक ॿिए खां लिकाईंदा आहिनि से ज़ाहिर थी पवंदा आहिनि। तसवुर पुरसा पुरसा थी वेंदो आहे। मुंहिंजी दुआ आहे तोसां शर्मी न थिए। पर अमीन, मिश्रा खे तव्हां सुञाणो? मां हुनजी तरफ़ां बि ॻाल्हाए रही आहियां। भले तुंहिंजी कहिड़ी आदतूं खेसि वणंदियूं ऐं कहिड़ियूं न वणंदियूं, वेंदे वेंदे फना थी वेंदी आहे। पर तूं उन्हनि मर्दनि मां नाहीं, तूं ढाल आहीं। तूं मिश्रा खे मर्द जे हिन बेरहम मुआशरे में अकेलो न कंदे। तूं तमामु बहादुर आहीं, अकेली मीरा जो पुटु आहीं। कुछ भी थिए साथी, तूं मिश्रा खे अकेलो न छॾिजां। तो औरत जी अकेलाई खे अखियुनि सां ॾिठो ऐं रूह में महसूस कयो आहे। मिश्रा खे अकेलो न छॾिजां साथी, मुंहिंजी तरबियत जी नफ़ी न कजां। थका थका इन करे अॼु मां अव्हां खां पुछां थी त काल्ह अव्हां मूंखे डिनर ऐं शॉपिंग जो आसरो ॾेई केॾांहुं ग़ाइब थी विया हा? हाँ, मूं तोखे शॉपिंग ऐं डिनर जो आसरो अहिड़ो गज़ब त न कर सपूरा। ॾिसो, मुंहिंजो नालो राहीला उदास आहे। ओहो हो, मूं सम्झो शबाना आहे तेरी साईं। मूं पैदाशी बेवफा तोसां को वाइदो कयो? असांजी काल्ह शादीअ जी सालगिरह हुई। ओहो हो मूं अव्हांखे यादि बि ॾियारियो हो। तो मूंखे यादि ॾियारियो हो? मूंखे यादि न रहियो? हा मूंखे यादि आयो। तो मूंखे यादि ॾियारियो हो, पर मूंखां वरी विसरी वियो, छो त मूं सम्झो त पंहिंजे शादीअ जी वरसी आहे। अव्हां केॾांहुं हलिया विया हा? मिलियो? हाँ मिलियो, पर मिली वरी ऊंधा में गुम थी वियो। सीने मां निकतल साह वरी न मिलंदो आहे। खणी केॾो पीछो कजे पर वरी न मिलंदो आहे। कॾहिं कॾहिं मूंखे इहो महसूस थींदो आहे त कंहिं औरत तव्हांजी ज़िंदगीअ में को वॾो खला छॾियो आहे, कंहिंखे अॼु ताईं पूरो न करे सघी आहियां, न भरे सघी आहियां। हाँ, तुम कमाल थी करी शबनम महताब। मुझे मतलब है राहिला उदास। मां मौजूदा सदीअ जो सभ खां वॾो लौद आहियां।